खबर शामिल कंदासीं दादू का सखी सरदार चारण जी। दादू में मरकज़ी सॾ ते PTI पारां इम्पोर्टेड हुकूमत ख़िलाफ़ जतोई हाउस खां दादू प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी छिती नारेबाज़ी कई वई। मुदाहिरीन ज़िला नाज़िम करीम अली ख़ान जतोई, ज़ऊं रईस शाहनवाज़ ख़ान चांडियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में इम्पोर्टेड ऐं नाअहल हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त इमरान ख़ान सचो लीडर आहे। अवाम इन करप्ट टोले खे हरगिज़ बर्दाश्त न कंदो। हिक भेरो ॿीहर अवाम इमरान ख़ान खे इक़्तिदार में आणे हिननि लुटेरनि मां अवाम जी जान आजी कराईंदासीं। हिननि चोरनि खे अवाम जो पैसो खाइण न ॾींदासीं। ही करप्ट हुक्मरान जल्द जेलनि में हूंदा।